लहराने जे कारदार मुराद खान जो भी कम वधी है रा तो भाई गड्जी मोड़ी दा मीसा तलाहौर हलिया गया आके समझ नथी अचे एक औरत ला एडी वडी मजबूरी सरकार की भाषा अहिड़ी कुछ कम कंदा आहिनि जेके मिटण माइटण जी पसंदि कोन हूंदी पर मजबूरन उहे मञणा पवंदा आहिनि। असीं इनकारी किथे आहियूं पर अंग्रेज सरकार ताईं अलाए कहिड़ी कहिड़ी चुगलियूं थियूं पहुचनि। सरकार वॾा अंग्रेज़नि सां वहिंवार करणु ॼाणनि था ऐं मूं बि त अवां अंग्रेज सरकार सां घणो अर्सो रहिया आहियो जंहिं करे उन्हनि खे हितां जी का बि फिक्र कोन्हे। इहो सही आहे पर अंग्रेज सरकार खताने लाइ हर इमदाद त न ॾींदी। सरकार इहा ॻाल्हि त असां बि चवंदा रहिया आहियूं बाक़ी वॾी सरकार जी मर्ज़ी। बाबा असीं मीर सदाईं सची रहिया आहियूं ऐं सचुंडे सदानंद में ॾुख पाण ई अची वेंदा ऐं सरकार जो जारी कयल हुकुम ते अमल कनि पाण ई भलो थी। हाँ पर असीं सम्झूं था त तव्हां छा था चवणु चाहियो। इहा ॻाल्हि हिते बंदि रखो त बहितर आहे। असल फ़ैसिलो त अंग्रेज सरकार कंदी ऐं हेॾा फिक्र न कयो। हा इकबाल पर न हाणे तूं मिसाब जी बानी आहे भला ही चेहरे ते बाली हाणे मिसाब वारा लाहौर पहुची विया आहिनि वो हाणे केॾांहुं बि न वेंदा सिधो हिते ईंदा। ख़बर अथई मीर साहब लाहौर ईंदे सभ खां पहिरियों मूं केॾांहुं दिल धड़की दिल न धड़कन में त पोइ माण्हू कीअं जीअरे रहंदो। तुंहिंजी दिल धड़कण बचा आहे पर हाणे पाण खे काबू में रखो। मीर साहब हथ करे रेल भरायो आहे मम्मी सब तुंहिंजे लाइ। इकबाल मुमकिन आहे त इहो फ़ैसिलो थिए जो तूं ऐं ॿिया मीर साहब वारनि सां गॾु वञण बजाए बाद में वञे। इन करे इहा ॻाल्हि बके मियां ऐं फिरोज़ खे छॾे ॾींदा। इहे सभु त बाद जूं ॻाल्हियूं तव्हां मुंहिंजी हालत सम्झी नथी छो भला मीर साहब सां कहिड़ो भेरो में वेठी था। इहा ॻाल्हि न आहे तॾहिं छा आहे मैंने कैसे कुछ ॿुधाए नथी न बिल्कुलु न तुंहिंजे ॻाल्हि ते लॻणो न आहे। हा पर बेक़रारी बि ख़ल्क़ अची वेंदी मां छा कंदा ख़ल्क़ न थिए धाड़ियल थिए जो तुझे थिए माण्हू जे विच तव्हांखे पोइ त प्रभाव नथो थिए त माण्हू केर बि मूंखे सम्झी नथो सघे। बाली इहो असांजो मर्द आहे ई न जो चेहरनि ते ॾुख आणे। इहो ॾुख किथे आहे परेशानी थोरी अची वेंदा इहे ख़तमु थी वेंदी। मीर साहब सां त नाराज़ थियणो ई न आहे बाक़ी सताइण असांजो कमु आहे। जेतिरो सताईंदीअ ओतिरो मीर साहब तुंहिंजो वेझो थींदो ऐं तुंहिंजो थींदो ऐं पोइ तुंहिंजी ज़ुबान मां निकितल लफ़्ज़ ख़ाली लफ़्ज़ न हूंदा हुकम हूंदा हुकम।
मता चवे में हान बरोच न कमीण मां की नचो ओ वदा आब बारो चल अचमिया आओ बारो चल अचमिया ओ पुनल जाम परचवला पुनल जाम परचवला और छोड़ तुम्हारे आओ बारो चल अचमिया अवां जे पार जरा असां लाइ नवां आहिनि असीं तव्हां लाइ नवां आहियूं उथो था सरकार असां ख़ासि तव्हांजे कदमनि जी मिटी तव्हां खां आज़माइशूं वठण जो सोचनि कोन ॻाल्हि मियां असीं त तुंहिंजी लाइ आहियूं सरकार लखवारीअ जो असीं चाहींदा कि तव्हीं असां सां गॾु रखाए ख़ुदा जो कसम तव्हांखे शेरपुर में ज़रूरु तकलीफ़ थींदी सरकार तव्हां विरोध असीं तव्हांजा ख़ादिम तव्हां सां सरकार अञा सॼी जमार पई आहे त कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि असां तव्हां वटि हर भेरे सां हाज़िरी खणींदा रहंदासीं त सम्झो था असांखे इहो ॿुधायो त पाली किथे आहे सरकार उहा माइटनि लाइ वियल आहे बस इहो ॿुधायो त असीं आया आहियूं असीं त सभु थकियल आहियूं तव्हां जथेदार असांखे समूरो राति तक ॻाल्हाए छॾींदा उनखे ॿुधाइजो त शायदि तव्हांखे इहा ॻाल्हि पसंदि आहे त असीं गुस्ताखियूं कंदा रहो ऐं बिना इजाज़त ॾींदा रहो सरकार इस बात तो कुछ वक्त तक में समझो पर कहीं ज़रूरी कम जे सिलसिले में बात हुआ हिक पहाड़ के अंदर